अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीका चऊं था हक़ मौजूद। जी दोस्तों, मां आहियां तव्हांजो टीचर अब्दुल सिंधी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल गुरु सिंधी। जी दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे या तव्हां इहो सिखणु चाहींदा त कंहिं बि तव्हांजे यूज़र खे Ptcl वाईफाई जे यूज़र खे या तव्हांजे ॿिए कंहिं वाईफाई जे यूज़र खे, पर ख़ासि करे अॼु असांजो जेको वीडियो आहे उहो उन मुतलिक़ ई आहे त कंहिं बि यूज़र खे तव्हां पंहिंजो जेको सो टाइम मुताबिक़ कंट्रोल करे सघो था, उन टाइम मुताबिक़ तव्हांजो जेको सो Ptcl न हलाए सघे ऐं तव्हांजी डेटा जेको सो ख़र्चु न करे सघे, त इहो तव्हांखे अॼु सेखारींदासीं। उमेद आहे त तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साण गॾु ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं असां जेके बि लेटेस्ट वीडियो ठाहींदा रहूं था उहे तव्हां ताईं आराम सां पहुचंदा रहनि। त शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजे ब्राउज़र खे ओपन कयो, जेको तव्हांजो बाय डिफ़ॉल्ट ब्राउज़र जे जेको आउं अॻु में वीडियो में सम्झाए चुको आहियां, उनखे तव्हां ओपन करे Ptcl जो जेको सो वेब कोड या पंहिंजी जेको वेबसाइट आहे उनखे तव्हां लॻाईंदा त हिन तरह जो हिकिड़ो इंटरफेस ईंदो। उन में तव्हां पंहिंजो यूज़र नेम ऐं पासवर्ड लॻाए उनखे लॉगिन कयो। जीअं ई तव्हां लॉगिन कंदा त हिन टाइप जो हिकिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वेंदो रहंदो। उन इंटरफेस ते असांखे डिवाइस इन्फो ते क्लिक करिणो आहे। डिवाइस इन्फो ते क्लिक कंदासीं, उनखां पोइ असां छा कंदासीं, DHCP ते क्लिक कंदासीं। DHCP ते जीअं क्लिक कंदासीं त हिन टाइप जो हिकिड़ो इंटरफेस अची वेंदो असांजे स्क्रीन ते, जंहिंमें तव्हांजा जेतिरा बि यूज़र्स हिन वक़्तु तव्हांजी नेट यूज़ करे रहिया आहिनि उन्हनि जी जेको सो मालूमात तव्हांजे साम्हूं अची वेंदी। हिकिड़ी मैक एड्रेस आहे, ॿी IP एड्रेस आहे। मैक एड्रेस ऐं IP एड्रेस में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त तव्हांजो यूज़र जेतिरा दफ़ा बि कनेक्ट थींदो रहंदो, जेकॾहिं उहो सभिनी खां पहिरीं कनेक्ट थिए थो त तव्हांजी हिन लिस्ट में उनखे 192.168.10.1 उनखां पोइ जीअं हू कनेक्ट थींदा पिया तीअं उनजा नंबर चेंज थींदा वेंदा पिया। पर उन ई मोबाइल जी जेका मैक एड्रेस आहे उहा कॾहिं बि चेंज न आहे थियणी, उहा हमेशह हिकिड़ी रहंदी, भले उहो केतिरा दफ़ा बि यूज़र कनेक्ट थिए या कंहिं बि डिवाइस ते कनेक्ट थिए, पर उनजी मैक एड्रेस उहा ई सेम ई हूंदी आहे। त असां छा कंदासीं, उन यूज़र खे ब्लॉक करण जे लाइ, टाइम मुताबिक़ ब्लॉक करण जे लाइ, जीअं अक्सर असां सां मसइलो थींदो रहंदो त असां जॾहिं ऑफिशियली पंहिंजो कमु कंदा आहियूं या डेटा ते कमु कंदा आहियूं, असांजो जेको ऑनलाइन वर्क हलंदो आहे, त असां वटि काफ़ी सारा अहिड़ा ऑफिस में वांदा माण्हू हूंदा आहिनि जेके मोबाइल ते वेही वीडियो ॾिसंदा रहंदा आहिनि, जंहिंजी वजह सां असां वटि स्पीड काफ़ी सारी स्लो थींदी आहे। त आउं छा कंदो आहियां, उन्हनि खे टाइम कंट्रोल में रखी करे उन्हनि खे ब्लॉक करे छॾींदो आहियां। टाइम कंट्रोल सां मुराद इहा त उन्हनि जी टाइमिंग सेट करे छॾींदो आहियां त उहो माण्हू फलाणे टाइम खां फलाणे टाइम ताईं ऐं फलाणे ॾींहंनि में जेको सो हिन टाइम ते जेको सो डेटा यूज़ कोन कंदो। जेकॾहिं तव्हां बि ईअं करणु चाहियो था त सभ खां पहिरीं छा कयो, उन यूज़र जी जेका इहा मैक एड्रेस आहे तव्हां हिनखे कॉपी कयो, पहिरीं सिलेक्ट कयो, सिलेक्ट करे उनखां पोइ कॉपी कयो। कॉपी करण जो जेको शॉर्टकट की आहे उहो आहे Ctrl+C। उन जी मदद सां तव्हां हिनखे कॉपी करे उनखां पोइ तव्हां छा कंदा, एडवांस सेटअप ते क्लिक कंदा। एडवांस सेटअप ते क्लिक करण खां पोइ हिन तरह जो हिकिड़ो पूरो बार खुली वेंदो रहंदो एडवांस सेटअप जो। असांखे हिननि में ॿिए कंहिं में बि कमु न आहे, असांखे सिर्फ़ु पेरेंटल कंट्रोल आहे, उन में कमु आहे। असां इन ते क्लिक कंदासीं। जीअं ई तव्हां पेरेंटल कंट्रोल ते क्लिक कंदा त हिन टाइप जो हिकिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वेंदो रहंदो, जिन ते लिखियलु आहे एक्सेस टाइम रेस्ट्रिक्शन मैक्सिमम 16 एंट्रीज़ कैन बी कन्फ्यूगर्ड। यानी कि तव्हां हिन में मेन्यू में यूज़र खे टाइम जे हिसाब सां पंहिंजो जेको सो डेटा ॾेई सघो था ऐं उन में वधि खां वधि तव्हां सिर्फ़ु 16 यूज़र्स ई ब्लॉक रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, या ऐड करे सघो था। उनखां पोइ असां छा कंदासीं, हिन एड जो बटन जेको आहे हिन ते क्लिक कंदासीं। एड जे बटन ते क्लिक करण सां असांजे अॻियां हिन टाइप जो हिकिड़ो मेन्यू अची वेंदो रहंदो, इंटरफेस अची वेंदो रहंदो। उन में असीं छा कंदासीं, मथे सभिनी खां पहिरीं यूज़र नेम आहे। यूज़र नेम में असां को बि नालो रखी सघूं था। मूंखे ख़बर न आहे त हिन वक़्तु असांजी ऑफिस जो कहिड़ो एम्प्लॉई जेको सो नेट हलाए पियो ऐं कंहिंजी मैक एड्रेस मूंखे ख़बर न आहे। मूं अॼु कंहिंखां पुछियो ई न त इहा जेको मैक एड्रेस कंहिंजी आहे या हुन जो मॉडल जेको मोबाइल जो कंहिं वटि आहे, मूं कंहिंखां पुछियो न आहे। हिन लाइ असां छा कंदासीं, हुनखे मिड़ी नालो ॾींदासीं। ऐं नालो ॾियांसो शाहिद। ठीकु आहे। उनखां पोइ छा पुछे थो, उनखां पुछे थो यूअर ब्राउज़र्स मैक एड्रेस। ब्राउज़र्स मैक एड्रेस जेकॾहिं असां लॻाईंदासीं त छा थींदो, त असां पंहिंजो जेको ब्राउज़र उहो ई हुन में ब्लॉक थी वेंदो रहंदो टाइम रेस्ट्रिक्शन में, ऐं असां नेट न हलाए सघंदा। हुन लाइ छा कंदासीं, असां अदर मैक एड्रेस ते क्लिक कंदासीं, मैक एड्रेस ॾींदासीं। उनखां पोइ ॾींहं जी सिलेक्शन कंदासीं त कहिड़े ॾींहंनि ते हू जेको सो असांजो नेट न हलाए।
ठीकु आहे। त आऊं इन हमराह खे जेको फज़ूल नेट हलाए पियो, जंहिंजी वजह सां नेट जी स्पीड स्लो थिए थी, उनखे मंडे टू सैटरडे ताईं ऐं उनखे जेको सो ब्लैक रखां थो, जेके ऑफिशियल ॾींहं, बाक़ी संडे छुटी आहे, केर बि हलाए, को फ़र्क़ु कोन थो पए, छो जो असांजो पंहिंजो बि कमु कोन हूंदो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ छा पुछे थो, स्टार्ट ब्लॉकिंग टाइम। ठीकु आहे। उन में असां छा कंदासीं, ऑफिशियल जेको टाइम स्टार्ट थिए थो असांजे कम जो, उहो आहे 9, त असां 9 लिखंदासीं। उनखां पोइ असांजो जेको ऑफिशियल टाइम ख़तमु थिए थो ऑफिस जो, जंहिंखां पोइ असांजो जेको कमु ई न हूंदो आहे नेट ते, उहो टाइम आहे 7 जो। त उन लाइ असां उनखे 7 न लिखंदासीं, असांखे 24 कलाकनि जे हिसाब सां लिखंदासीं। 7 जो थिए थो 19:00। ठीकु आहे। टाइम लॻाइण खां पोइ तव्हां उनखे छा कंदा, अप्लाई एंड सेव ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां अप्लाई एंड सेव ते क्लिक कंदा त उहो तव्हांजी जेको यूज़र आहे उहो तव्हांजो एड थी चुको आहे। ऐं हाणे इहो दोस्त जेको आहे या भाउ जेको हलाए पियो इहो नेट फज़ूल, उहो ब्लैक थी वियो आहे। हाणे उहो सुबुह 9 खां शाम 7 बजे ताईं असांजी नेट छंछर खां सूमर खां वठी छंछर ताईं हलाए न सघंदो, बाक़ी सिर्फ़ु संडे वारे ॾींहुं उहो हलाए सघे थो। ऐं बाक़ी ॾींहंनि में हू सुबुह 9 खां वठी शाम जो 7 बजे ताईं कोन हलाईंदा, ऐं बाक़ी राति पूरी जेको सो असांजी नेट हलाए सघे थो। तव्हां बि ईअं करे पंहिंजो जेको सो डेटा आहे उनखे बचाए सघो था। ठीकु आहे दोस्तों, उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकर असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कजो, पंहिंजो कमेंट कजो ऐं शेयर कजो, ऐं कमेंट ज़रूरु कजो त जीअं असांखे ख़बर पए त असांजा जेके दोस्त असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ असांजी मालूमात केतिरे क़दुरु जेको सो फ़ाइदेमंद साबित थी आहे। त उमेदु आहे दोस्तों तव्हांखे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तों वठूं था तव्हां खां हिन वक़्तु इजाज़त, मिलंदासीं अॻी वीडियो में। हक़ मौजूदु। अल्लाह हाफ़िज़।